ओम शांति। अजय इंद्र तारिका है 12/12/2025। मिठा मिठा बाप दादा चौंदा मीठे मीठे ॿार सत बाप द्वारा संगम ते तव्हांखे सत्य जो वरदान मिलंदो आहे। इन करे तव्हां कॾहिं बि कूड़ न ॻाल्हाए सघंदा आहियो। प्रश्न: निर्विकारी ठहिण लाइ तव्हां ॿारनि खे कहिड़ी महिनत ज़रूरु करणी आहे? उत्तर आहे आत्म अभिमानी ठहिण जी महिनत ज़रूरु करणी आहे। भ्रुकुटी जे विच में आत्मा खे ॾिसण जो अभ्यास करो। आत्मा थी करे आत्मा सां ॻाल्हायो। आत्मा थी करे ॿुधो। मतिलबु मां आत्मा ॾिसां थी, ॿुधां थी। देह ते दृष्टि न वञे। इहा मुख्य महिनत आहे। इन महिनत में विघ्न पवंदा आहिनि। जेतिरो थी सघे इहो अभ्यास करो कि मां आत्मा आहियां, मां आत्मा आहियां। सिर्फ़ु मुख सां न चवणो आहे, हुन स्मृति में, हुन स्वरूप में थी करे चवणो आहे। गीता ओम नमः शिवाय। ओम शांति। मिठे मिठे ॿारनि खे बाबा स्मृति दिलाई अथई कि सृष्टि जो चकर कीअं फिरंदो आहे। हाणे तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां बाप सां जो कुझु ॼाणियो आहे, बाबा जो रास्तो ॿुधायो आहे उहो दुनिया में कोई न ॼाणंदा आहिनि। आपे ही पूज्य आपे ही पुजारी जो अर्थ बि तव्हांखे सम्झायो आहे। जो पूज्य विश्व जा मालिक ठहींदा आहिनि उहे ई पोइ पुजारी बि ठहींदा आहिनि। परमात्मा जे लाइ ईअं न चईंदासीं। हाणे तव्हांखे स्मृति में आयो कि इहा त बिल्कुलु राइट ॻाल्हि आहे। सृष्टि जे आदि मध्य अंत जो समाचार बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। ॿियो कंहिंखे बि ज्ञान जो सागर न चईंदासीं। इहा महिमा श्री कृष्ण जी न आहे। त हाणे तव्हां सम्झंदा आहियो उन्हनि जी आत्मा हाणे ज्ञान वठे थी। इहे वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि न। बाप बग़ैर कोई सम्झाए न सघे। ईअं त ॾाढा साधु संत भिन्न भिन्न प्रकार जा हठ योग आदि सिखलाईंदा रहंदा आहिनि। उहे सभु आहिनि भक्ति मार्ग। सत्युग में तव्हां कोई जी बि भक्ति न कंदा आहियो। हुते तव्हां पुजारी न ठहींदा आहियो। उन्हनि खे चइबो आहे पूज्य देवी देवता आहिनि। उन्हनि खे चइबो आहे पूज्य देवी देवता हुया, हाणे न आहिनि। है न। सत्युग में तव्हां कोई जी बि पूजा न कंदा आहियो। हुते तव्हां पुजारी न ठहींदा आहियो। उहो ई पूज्य पोइ हाणे पुजारी ठहिया आहिनि। बाबा चईंदा आहिनि इहे बि पूजा कंदा हुया न। सॼी दुनिया हिन समय पुजारी आहे। नई दुनिया में हिकु ई पूज्य देवी देवता धर्म रहंदो आहे। ॿारनि खे स्मृति में आयो बराबरि ड्रामा जे प्लान अनुसार। इहा बिल्कुलु राइट ॻाल्हि आहे। ई गीता एपिसोड बराबरि आहे न, बराबरि आहे। सिर्फ़ु गीता में नाम बदिली छॾियो आहे। जंहिं सम्झाइण लाइ ई तव्हां महिनत कंदा आहियो। जेके सम्झाइण लाइ ई तव्हां महिनत कंदा आहियो। 2500 वर्ष तव्हां गीता श्री कृष्ण जी सम्झंदा आया आहिनि। हाणे हिकु जन्म में तव्हां सम्झो आहे कि गीता त निराकार भॻवानु ॿुधाई आहे। इन में टाइम त लॻंदो आहे न। भक्ति जो बि सम्झायो आहे। जाड़ केतिरो लंबो आहे न। तव्हां लिखी सघंदा आहियो बाबा असांखे राजयोग सेखारीनि था। जंहिं ॿारनि खे निश्चय थी वेंदो आहे त उहो निश्चय सां सम्झाईंदा बि आहिनि। निश्चय न त ख़ुदि बि मूंझदा रहंदा। कीअं सम्झाईंदा, कीअं सम्झायूं, कोई हंगामो त न थी वेंदो। मतिलबु उहो उन्हनि खे डपु थींदो। निडर त हाणे थिया न आहिनि न। निडर तॾहिं थींदा जॾहिं पूरा देही अभिमानी थी वञनि। ड्रिजण त भक्ति मार्ग में थींदो आहे न। तव्हां सभु आहियो महावीर। दुनिया में त कोई न ॼाणंदा आहिनि कि माया ते जीत कीअं पाइबी आहे। तव्हां ॿारनि खे हाणे स्मृति में आयो। अॻियां बि बाबा चयो हुई मनमना भव। पतित पावन बाप ई अची करे इहे सम्झाईंदा आहिनि। भल गीता में अक्षर आहे परंतु हीअं कोई सम्झाईंदा न आहिनि।
अॻियां बि बाबा चयईं मनमना भव, पतित पावन पापी अची करे इहे ॻाल्हियूं असांखे सम्झाईंदा आहिनि। भल गीता में अक्षर आहे, परंतु हीअं कोई सम्झाईंदा न आहिनि कि मनमना भव जो अर्थ छा आहे, पतित पावन जो अर्थ छा आहे। बाप चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो। बाप चईंदा आहिनि ॿार देही अभिमानी ठहो। गीता में अक्षर त आहे न, आटे में नमक मिसल। हर हिकु ॻाल्हि जो बाप निश्चय विहारंदो आहे, निश्चय बुद्धि विजयन थी। तव्हां हाणे बाप सां वरसो वठो था। बाबा चईंदा आहिनि गृहस्थ व्यवहार में बि ज़रूरु रहणो आहे न। सभिनि खे हिते अची करे विहण जी दरकार न आहे, सर्विस करणी आहे, सेंटर खोलणा आहिनि। तव्हां आहियो सेल्वेशन आर्मी। ईश्वर मिशन आहे न। पहिरियों शूद्र मायावी मिशन जा हुयो, हाणे तव्हां ईश्वर मिशन जा ठहिया आहियो। तव्हांजो ममत्व ॾाढो आहे। हिन लक्ष्मी नारायण जी छा महिमा आहे। जीअं राजायूं हूंदा आहिनि वैसे राज्य कंदा आहिनि। बाक़ी हिननि खे चईंदा सर्वगुण संपन्न विश्व जा मालिक, छो जी उन समय ॿियो कोई राज्य न हूंदो। हाणे ॿार सम्झी विया आहिनि विश्व जा मालिक कीअं ठहिया आहियूं, है न। हाणे असां हम सो देवता ठाहींदा आहियूं त पोइ उन्हनि खे मथो कीअं झुकाए सघंदा आहियूं। हम सो देवता ठाहींदा आहियूं त पोइ हुननि खे मथो कीअं झुकाए सघंदा। तव्हां नॉलेजफुल ठही विया आहियो न, बाबा चवनि था, है न। मतिलबु असां विश्व जा मालिक हाणे असां ई उहा ठहूं था त असां हुननि जे अॻियां मथो कीअं झुकाए सघंदा आहियूं। तव्हां नॉलेजफुल ठही विया आहियो। जंहिंखे नॉलेज न आहे उहो मथो टेकंदा रहंदा आहिनि। तव्हां सभिनि जे ऑक्यूपेशन खे ॼाणे विया आहिनि। चित्र रॉन्ग कहिड़ा आहिनि, राइट कहिड़ा आहिनि, उहो बि तव्हां सम्झाए सघंदा आहियो। रावण राज्य जो बि तव्हां सम्झाईंदा आहियो। इहे रावण राज्य आहे, इन्हनि खे आग लॻंदी, बम्बोर खे आग लॻणी आहे। बम्बोर विश्व खे चइबो आहे न, है न। अक्षर जो ॻायल आहिनि उन्हनि ते सम्झाइबो आहे। भक्ति मार्ग में त अनेक चित्र ठाहिया आहिनि। वास्तव में असुलु थींदो आहे शिव बाबा जी पूॼा, पोइ ब्रह्मा विष्णु शंकर जी त्रिमूर्ति जो ठाहींदा आहिनि, उहो राइट आहे। पोइ इहे लक्ष्मी नारायण बसि। त्रिमूर्ति में ब्रह्मा सरस्वती बि अची विया। भक्ति मार्ग में केतिरा चित्र ठाहींदा आहिनि। हनुमान जी बि पूॼा कंदा आहिनि। हनुमान जी बि पूॼा कंदा आहिनि। तव्हां महावीर ठहिया आहियो न। मंदिर में बि कोई जी हाथी ते सवारी, कोई जी घोड़े ते सवारी ॾेखारींदा आहिनि। हाणे अहिड़ी सवारी थोरी आहे। बाबा चईंदा आहिनि महारथी माना हाथी ते सवार करण वारा, जो उन्हनि पोइ हाथी जी सवारी ठाहे छॾी आहे। हाथी जी मतिलबु जो विशेषता हूंदी आहे न, उहा जीअं आत्माउनि में अहिड़ी विशेषता आहे, उन्हनि ते हाथी में जो अवगुण आहे, अहिड़े जो बि अवगुण आहे, अहिड़ी आत्माउनि में हाथी जहिड़ो अवगुण हूंदो, उन्हनि ते विजय प्राप्त करे त उहा थी आहे महारथी। जे बाबा चवंदा आहिनि शेर ते सवारी मतिलबु क्रोध ते विजय, मतिलबु क्रोध करण वारी आत्मा ते विजय प्राप्त करणु, मतिलबु हुनजे संस्कार ते ख़ुदि ते हावी न थियणु, मतिलबु ऐं उन्हनि सां संबंध बि निभाइणु, उन्हनि सां कर्म बि, उन्हनि खे सहयोगी बि ठाहिणु। इहे थी आहे शेर जी सवारी। त ईअं हाथी जी सवारी मतिलबु हुन आत्माउनि में, जीअं आत्माउनि में अहिड़ा संस्कार हूंदा हाथी जहिड़ा, उन्हनि ते विजय प्राप्त करे उन्हनि खे पंहिंजो सहयोगी ठाहे करे बाबा जे कार्य मददगार ठाहिणु।
इहे बि सम्झायो आहे कीअं गज खे गिराह खाईंदो आहे। बाबा सम्झाईंदा आहिनि जो महारथी आहिनि कॾहिं कॾहिं उन्हनि ते बि माया, उन्हनि खे बि माया ग्रह हप करे वठंदी आहे। तव्हांखे हाणे ज्ञान जी सम्झ आई, सुठे सुठे महारथियुनि खे माया खाई वठंदी आहे। ये ज्ञान जी ॻाल्हियूं आहिनि, इनखे वर्णन कोई करे न सघे। बाबा इन्हनि ॻाल्हियुनि खे कोई वर्णन न करे सघे। बाबा चईंदा आहिनि निर्विकारी ठहिणो आहे, दैवी गुण धारण करणा आहिनि। कल्प बाबा चईंदा आहिनि काम आहे शत्रु आहे, इन में आहे महिनत, हिन ते तव्हां विजय पाईंदा आहियो। प्रजापिता जा ठहिया त भाउ भेण थी विया न। वास्तव में असुलु तव्हां आहियो आत्मायूं। आत्मा सां ॻाल्हियूं कंदी आहे, आत्मा ई इन कननि सां ॿुधंदी आहे। इहे यादि रखिणो आहे, है न। असां आत्माउनि खे ॿुधाईंदा आहियूं, देह खे न। असुल में असां आत्मायूं भाउ आहियूं। पोइ आपस में असां सभु भाउ भेण आहियूं। ॿुधणो त ॿुधाइणो त भाइयुनि खे हूंदो आहे न। दृष्टि आत्मा तरफ़ वञणी खपे। असां भाइयुनि खे ॿुधाईंदा आहियूं, भाई ॿुधंदा आहिनि। हा, मां आत्मा ॿुधंदो आहे। बीकानेर में हिकु ॿारु आहे जो सदैव आत्मा करे लिखंदो आहे। मुंहिंजी आत्मा हिन शरीर द्वारा लिखे थी। मुंहिंजी आत्मा जो इहे वीचार आहे, मुंहिंजी आत्मा इहे कंदी आहे। त इहा आत्म अभिमानी ठहिणु महिनत जी ॻाल्हि आहे। मुंहिंजी आत्मा नमस्ते कंदी आहे। जीअं बाबा चईंदा आहिनि रूहानी ॿार त भ्रुकुटी तरफ़ ॾिसणो पए। आत्मा ई ॿुधण वारी आहे न। आत्मा खे मां ॿुधाईंदो आहे। तव्हांजी नज़र आत्मा ते पइणी खपे। आत्मा भ्रुकुटी जे विच में आहे। शरीर ते नज़र पइण सां विघ्न ईंदा आहिनि। आत्मा सां ॻाल्हि करणी आहे, आत्मा खे ई ॾिसणो आहे। देह अभिमान खे छॾे ॾियो। देह अभिमान खे छॾो। आत्मा ॼाणंदी आहे। बाबा बि हिते भ्रुकुटी जे विच में अची वेहींदा आहिनि। उन्हनि खे असां नमस्ते कंदा आहियूं। बुद्धि में इहे ज्ञान आहे। असां आत्मा ई ॿुधंदी आहे। इहे ज्ञान अॻियां न हुयो। इहे देह मिली आहे पाठ वॼाइण लाइ। हिन करे देह ते ई नाम रखिबो आहे न। हिन समय तव्हांखे देही अभिमानी ठही वापसि वञिणो आहे। इहे नाम रखियो आहे पाठ वॼाइण है। इहे नाम हिन समय तव्हांखे देही अभिमानी ठही वापसि वञिणो आहे परम धाम। इहे नाम रखियो आहे पाठ वॼाइण, है न। इहे जो नाम रखियो आहे न, इहे पाठ वॼाइण लाइ रखियो आहे। देह ते नाम जो रखियो आहे, है न। नाम बग़ैर त कारोबार हली न सघे। हुते बि कारोबार त हलंदी, परंतु तव्हां सतो प्रधान ठही वेंदा आहियो। इन करे हुते कोई विकराम न थींदो आहे। अहिड़ो कम ई तव्हां न कंदा जो विक्रम ठहे। माया जो राज्य ई न आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि तव्हां आत्माउनि खे वापसि वञिणो आहे। इहे त पुराणे शरीर आहिनि। पोइ वेंदासीं सत्युग त्रेता में। हुते ज्ञान जी दरकार ई न आहे। हिते तव्हांखे ज्ञान छो ॾींदा आहिनि? छो जी दुर्गति खे पायल आहे न। कर्म त हुते बि करिणो आहे, परंतु उहो अकर्म थी वेंदो आहे। हाणे बाबा चईंदा आहिनि हथ काॾे दिलि याॾे। आत्मा यादि बाप खे कंदी आहे। सत्युग में तव्हां पावन आहियो त सॼी कारोबार पावन हूंदी आहे। तमो प्रधान रावण राज्य में तव्हांजी कारोबार खोटी थी वेंदी आहे। इन करे मनुष्य तीर्थ यात्रा आदि ते वेंदा आहिनि। सत्युग में कोई पाप थींदो ई न आहे, कंदा ई न आहिनि जो तीर्थ आदि ते वञिणो पए। हुते तव्हां जो बि कमु कंदा आहियो उहो सत्य ई कंदा आहियो। सत्य जो वरदान मिली वेंदो आहे। सत्य जो वरदान मिली वेंदो। विकार जी हिते ॻाल्हि ई न आहे। कारोबार में कूड़ जी दरकार ई न रहंदी आहे। हिते त लोभ हुजण जे कारण मनुष्य चोरी ठगी कंदा आहिनि। हुते इहे ॻाल्हियूं हूंदियूं न आहिनि। ड्रामा अनुसार तव्हां अहिड़ा फूल ठही वेंदा आहियो। उहा आहे ई निर्विकारी दुनिया। इहा विकारी दुनिया। सॼो खेल बुद्धि में आहे। हिन समय ई पवित्र ठहिण जे लाइ महिनत करणी पए।
योग बल सां तव्हां विश्व जा मालिक ठही वेंदा आहियो। योग बल सां तव्हां विश्व जा मालिक ठहींदा आहियो। योग बल आहे मुख्य। बाबा चईंदा आहिनि भक्ति मार्ग जे यज्ञ तप आदि सां कोई बि मूंखे प्राप्त न कंदा आहिनि। सतो रजो तमो में वञिणो ई आहे। ज्ञान ॾाढो सहज आहे, रमणीक आहे, महिनत बि आहे। हिन योग जी ही महिमा आहे जंहिंसां तव्हां सतो प्रधान ठहिणो आहे, जंहिंसां तव्हांखे है न ज्ञान ॾाढो सहज आहे, रमणीक आहे, महिनत बि आहे न। हिन योग जी ही महिमा आहे जंहिंसां तव्हांखे सतो प्रधान ठहिणो आहे। तमो प्रधान खां सतो प्रधान ठाहिण जो रास्तो बाबा ई ॿुधाईंदा आहिनि। ॿियो कोई ये ज्ञान ॾेई न सघे। भले कोई चंद्रमा ताईं पहुची वञे, कोई पाणी सां हली वञे, परंतु उहो कोई राजयोग न आहे। नर सां नारायण त न ठही सघंदा न, है न। बाबा जी यादि सां असां नर सां नारायण, नारी सां लक्ष्मी ठहींदा आहियूं, है न। दुनिया में माण्हू कुझु बि करे वठनि, लेकिन एतिरो उच्च पद पाए सघंदा आहिनि जंहिं माण्हुनि, जीअं आत्माउनि जी अञा ताईं मंदर ठाहे पूजा था करनि। हिते तव्हां सम्झंदा आहियो असां आदि सनातन देवी देवता धर्म जा हुआसीं जो पोइ हाणे ठहूं था। स्मृति आई, बाबा कल्प पहिरियों बि सम्झायो हुई। बाबा चईंदा आहिनि निश्चय बुद्धि विजयंती, है न। निश्चय न त उहो ॿुधणु ईंदो ई न। अगरि उन्हनि खे निश्चय न हूंदो त उहो ॿुधण में उन्हनि खे ईंदो ई न। त निश्चय बुद्धि विजयंती, जेके निश्चय न हूंदो उहो ॿुधण में ईंदो ई न उन्हनि खे उहो ॻाल्हियूं। निश्चय बुद्धि सां ई संशय बुद्धि बि ठही वेंदा आहिनि। ॾाढा सिरा महारथी बि संशय में अची वेंदा आहिनि। माया जो थोरो तूफ़ान अचण सां देह अभिमानी ठही वेंदा आहिनि। इहे बाप दादा ॿई कंबाइंड आहिनि। शिव बाबा ज्ञान ॾींदा आहिनि, पोइ हली वेंदा आहिनि। वह छा थींदो आहे केरु ॿुधाए। बाबा खां पुछो छा तव्हां सदैव आहियो या हली वेंदा आहियो, है न। बाप दादा ॿई कंबाइंड आहिनि। शिव बाबा ज्ञान ॾींदा आहिनि, पोइ हली वेंदा आहिनि, या छा कंदा आहिनि केरु ॿुधाए। त बाबा खां ई पुछो। बाबा सां त इहा पुछी न सघंदा आहियूं। बाप चईंदा आहिनि मां त तव्हांखे रास्तो ॿुधाईंदो न। मतिलबु शिव बाबा खां पाण ई पुछी न सघंदा आहियूं। पतित खां पावन थियण जो, शिव बाबा त असांखे रास्तो ॿुधाईंदा आहिनि पतित खां पावन ठहिण जो। अचां वञा मूंखे त ॾाढो कमु करिणो पवंदो आहे न, छो जो शिव बाबा त सदैव हुन शरीर में रही बि न सघंदा आहिनि। छो जो शिव बाबा त बुख प्यास, खाइण पीअण, ठंडी गर्मी सभिनि खां न्यारी आत्मा आहिनि। अगरि हुननि जे कंट्रोल रहे पोइ त ब्रह्मा बाबा खे कॾहिं कुझु बुख आदि लॻे ई न, लेकिन शरीर खे त खपे। त इन करे ऐं वैसे बि शिव बाबा खे त भक्ति मार्ग में बि ॾाढो कमु रहंदो आहे न। ॿारनि वटि बि वेंदा आहिनि बाबा, उन्हनि सां कार्य कराईंदा आहिनि। हिन में संशय जी कोई ॻाल्हि न अचे। पंहिंजो कमु आहे बाप खे यादि करणु। संशय में अचण सां किरी पवंदा आहिनि। माया थप्पड़ जोर सां मारे ॾींदी आहे। बाबा चयो आहे ॾाढे जन्मनि जे अंत जे बि अंत में मां हिननि में ईंदो आहे। ॿारनि खे निश्चय आहे बराबरि बाबा ई असांखे ज्ञान ॾींदा आहिनि, ॿियो कोई ॾेई न सघे। पोइ बि हिन निश्चय सां केतिरो किरी पवंदा आहिनि इहे बाबा ॼाणंदा आहिनि। तव्हांखे पावन ठहिणो आहे त बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, ॿियो कोई ॻाल्हियुनि में न पओ। तव्हां अहिड़ी ॻाल्हि कंदा आहियो त सम्झ में ईंदो आहे, है न। बाबा चईंदा आहिनि तव्हांखे पावन ठहिणो आहे त बाप चईंदा आहिनि मामिकम यादि करो, ॿियो कोई ॻाल्हियुनि में न पओ। तव्हां इहा अहिड़ी ॻाल्हियूं कंदा आहियो त सम्झ में ईंदो आहे कि पको निश्चय न आहे। अगरि कोई अहिड़ी ॻाल्हियूं कंदो आहे त, है न। बाबा चईंदा आहिनि पहिरियों हिकु ॻाल्हि खे सम्झो जंहिंसां तव्हांजा पाप नाश थी वञनि, बाक़ी फालतू ॻाल्हियूं करण जी दरकार न आहे। बाप जी यादि सां विक्रम विनाश थींदा।
पोइ ॿिया ॻाल्हियुनि में छो ईंदा आहियो। ॾिसो, कोई प्रश्न उत्तर में मुंझंदो आहे त उन्हनि खे चओ कि तव्हां इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾो, बाबा खे यादि करण जो पुरुषार्थ करो, बाबा जी यादि में रहण जो पुरुषार्थ करो। संशय में आयो त पढ़ाई बि छॾे ॾींदो, पोइ कल्याण ई न थींदो। नब्ज़ ॾिसी करे सम्झणो आहे। संशय में आहे त हिकु पॉइंट ते खड़ो करे ॾियणो आहे, ॾाढी युक्ति सां सम्झाइणो पवंदो आहे। ॿारनि खे पहिरियों ई निश्चय हुजे बाबा आया आहिनि, असांखे पावन ठाहिनि था, इहे त ख़ुशी रहंदी आहे न पढ़ंदा त नापास थी वेंदा, उन्हनि खे ख़ुशी बि छो ईंदी। स्कूल में पढ़ाई त हिकु ई थींदी आहे, पोइ कोई पढ़ी करे लाखों कमाईंदा आहिनि, कोई 5-10 रुपया कमाईंदा आहिनि। तव्हांजी एम ऑब्जेक्ट आहे नर सां नारायण ठहिण, नारी सां श्री लक्ष्मी ठहिण। राजा जी स्थापना थींदी आहे न, तव्हां मनुष्य खां देवता ठहींदा आहियो। देवताउनि जी त ॾाढी वॾी राजधानी आहे, हुन में उच्च पद पाइणो, उहो बि पढ़ाई ऐं एक्टिविटी ते आहे, है न। तव्हांजी एक्टिविटी ॾाढी सुठी हुजणी खपे। बाबा पंहिंजे लाइ बि चवंदा आहिनि, हाणे कर्मातीत अवस्था ठही न आहे, न। असांखे बि संपूर्ण ठहिणो आहे। हाणे अञा ठहिया न आहियूं। ज्ञान त ॾाढो सहज आहे, बाप खे यादि करण बि सहज आहे, परंतु जॾहिं करे न, है न। ज्ञान त ॾाढो सहज आहे, बाप खे यादि करण बि सहज आहे, परंतु जॾहिं कोई करे, है न, तॾहिं त प्राप्ति थींदी न। असांखे बि संपूर्ण ठहिणो आहे। हाणे ठहे न, अञा ठहिया न आहिनि। ज्ञान त ॾाढो सहज आहे, बाबा खे यादि करण बि ॾाढो सहज आहे, परंतु जॾहिं कोई करे। अच्छा, मीठी मीठी सिकी लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, कहिड़ी बि ॻाल्हि में संशय बुद्धि ठही पढ़ाई न छॾणी आहे। पहिरियों त पावन ठहिण लाइ हिकु बाप खे यादि करिणो आहे। ॿियो आहे, शरीर ते नज़र वञण सां विघ्न ईंदा आहिनि, इन करे भ्रुकुटी में ॾिसणो आहे। आत्मा सम्झ, आत्मा सां ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हर हिक खे आत्मा सम्झ, आत्मा सां ई ॻाल्हियूं करणियूं आहिनि। आत्म अभिमानी ठहिणो आहे, निडर ठही करे सेवा करणी आहे, है न। आत्म अभिमानी थी करे रहणो आहे, निडर थी करे हर हिक सां सेवा करणी आहे। वरदाना सदा बाप जे अविनाशी और निस्वार्थ प्रेम में लवलीन रहण वारा माया प्रूफ ठहो। जो ॿार सदा बाप जे प्यार में लवलीन रहंदा आहिनि, उन्हनि खे माया आकर्षित न करे सघंदी आहे। जीअं वाटर प्रूफ कपिड़ो हूंदो आहे त पाणी जी हिकु बूंद बि न टिकी सघंदी आहे न, ईअं ई जो लग्न में लवलीन रहंदा आहिनि, उहो माया प्रूफ थी वेंदा आहिनि। माया जो कोई भी वार न करे सघंदो आहे, छो जो बाप जो प्यार अविनाशी ऐं निस्वार्थ आहे न। इनजे लाइ इनजे जो अनुभवी ठही विया, उहे अल्पकाल जे प्यार में फसी न सघंदा। जेके परमात्मा प्यार जी अनुभूति थी वई न, उहा अल्पकाल जे प्यार में चीज़ुनि में फसी न सघंदा। हिकु बाप ॿियो मां, उन्हनि जे विच में टियों कोई अची न सघंदो। स्लोगन आहे, न्यारो प्यारो थी करे कर्म करण वारा ही सेकेंड में फुल स्टॉप लॻाए सघंदा आहिनि। न्यारो प्यारो थी करे कर्म करण वारा ही सेकेंड में फुल स्टॉप लॻाए सघंदा आहिनि। कर्मातीत स्थिति जो अव्यक्त इशारे जो बाबा
स्लोगन आहे कर्मातीत अर्थात कर्म जे वश थियण वारा न लेकिन मालिक ठही अथॉरिटी ठही कर्मेंद्रियनि जे संबंध में अथनि। कर्मातीत थियणु मतिलबु कर्म जे वश थियण वारी न लेकिन आत्मा मां मालिक ठही करे अथॉरिटी ठही करे कर्मेंद्रियनि जे संबंध में अचां विनाशी कामना सां न्यारो थी कर्मेंद्रियनि द्वारा कर्म करायां आत्मा मालिक खे कर्म पंहिंजे अधीन न करे। मतिलबु मां आत्मा मालिक ठही जंहिंखे जो ॾिसणु चाहियां ॾिसां जो ॻाल्हाइणु चाहियां ॻाल्हायां जो ॿुधणु चाहियां ॿुधां जो करणु चाहियां करां जिते वञणु चाहियां वञां न वञणु चाहियां न वञां है न। लेकिन अधिकारी ठही करे मां आत्मा हिन कर्मेंद्रियनि सां कर्म करायां ऐं कराइण वारो ठही कर्म कराइणो आहे इनखे चईंदासीं कर्म जे संबंध में अचणु। ऐं जॾहिं मूंखे न करिणो आहे जॾहिं मूंखे न ॿुधिणो आहे त मां न ॿुधां मां न ॻाल्हायां मां न सोचां मन द्वारा। कर्मातीत आत्मा संबंध में ईंदी आहे बंधन में न ईंदी आहे है न बंधन में न ईंदी आहे। अच्छा ओम शांति। बाबा खे यादि करो।